कॾहिं फूलन में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं। मां चरी थी विंदसि हिन घर में, खुदा जे वास्ते मूंखे बचायो। तू मुझी जेरी जागंदी कहानी आहीं, सभी तवील कहानी लिखंदुसि ऐं शाहकार कहानी ठाहींदुसि। मुझी किस्मत ही फिटल हुई। नरो मुझी कहानी नरो। बस मां वञा थी। वयम त मुंछे वारन दे हिता गुजरियम चेम त तोखे बुधाईंदी वञा। बुधाए ऐं जल्दी किसको। मुंछी हाजरा के वनवा विहारण पोतो आहे, मुखे भी दावत मां भी वञा थी। छो मां तोखे न मारींदुसि, छो जो मां तोखे मारींदुसि त मुंहिंजो निकाह रहिजी वेंदो। मां निकाह कयां पोइ ॾिसां त तूं कीअं नथी दिलदार खे क़बूल करी। इन्ही विच में खुदकुशी करे छॾींदसि, पर तुंहिंजो फैसलो कबूल कोन कंदसि बाबा। खुदकशी जी धमकी ॾिनी? धमकी न, इहो पक्को फैसलो आहे। त पोइ करे छॾजांइ खुदकशी। नाराज न थी हाजरा, अन्न जो मुंह जनर ॾे। शादी शरा है, शराम न शर्म न मेणू जो नाराज थी। मां वञा थी, कोड़ी जे दिल न सठो तॾे हली आई। छा कयां, कोड़ी जाने कम ठाइण न की ठाइण। हा मुझी कहानी हिते किथे खाब त नथो ॾिसां। पाबोड़ी हिते? ओ कहानी, ओ मुझी कहानी, हल 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 पनल हल। कहानी मुझी कहानी तोखे ॻोल्हींदे मां वीरान थी वियो आहियां। खबरदार जो तू मुझे वेझो आए। मां वॾो कहानीकार पंहिंजी कहानी जे वेझो न अचां। ना थी जा वेझो। ईंदुस वेझो। अरे तुझी या मचल। तू केरी? तुझो मौत हटी पर दी त बंदूक आणी थपड़ न कढी छड़िया। मुझी कहानी आ। खामोश। केरा ये सदोरी? खबर ना बाबा, किथां जो चरियो अची चिंबड़ियो आ। सुञाणे दे मूंखे मुझी कहानी। चुप त कया न पूरो हले ता। अच पुट हल 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 पनल मुझी कहानी मूंखे छॾे वई। हथ न आयो दिलदार, सॼो ॾींहुं ॻोल्हियो मांस, मिले हाथ कयां सां पूरो, झिरकी छाटे जी महिमान। शहरयार वझ में अचे त पढ़ायांसि पोपटियूं, सोणीअ सां तो लाऊं लहे। मौत क़बूल आ, पर ॿ ॻाल्हियूं हरगिज़ क़बूल न कंदुसि। हा, हाजरा हसन जो मुक़दर आ ऐं सोणी मोजो। हाण कुहाड़ीअ सां गॾु रिवाल्वर बि रखां, रुगो कुहाड़ीअ सां कमु न हलंदो, रिवाल्वर बि वर में हुजे। हल्को वेझो अचे त कुहाड़ी सां कीमो ऐं परे हुजे त रिवाल्वर सां रही। बिहार पुट निंड नथी अचई छा? अची वेंदी आहे मां, तूं उनको न कर। पासा पियो तो थिलाई, खैर त आहे न? ओ मां ओ जीजी जनते मामरा ईंदा आहिनि न, उहे सुम्हंदा न आहिनि। अलाह खैर कंदो अब्बा, तूं सुम्ही पओ। सुम्हां थो मां, तूं बि सुम्ही पओ न। पुट मुंहिंजी निंड हली वई आहे। छो? हसन ओचितो कराची हलियो वियो आहे। ओचितो कोन वियो आहे, मोकिलाए वियो आहे।
कराची वियो आहे पंहिंजो घर ॾिसण जे लाइ। घर कराचीअ में? हा, दिलदार ईअं न मञींदो। त छा कंदव? हाजरा जी बांह खणी निकाह कंदुसि हसन जो। छा? ईअं कीअं कंदव? ख़ुदा खे मन में हार। ईअं ई करणो पवंदो, ॿियो को चारो ई कोन्हे को। हिन दिलदारू जो दिंगड़ बि बंदि थींदो। जिंदगी छाटे जी महिमान। हाँ बाबा, इहो चरियो जुनून ही मुझे गीचे में पइजी विया। तू भी मुते शक तो करे। ॿिए कंहिंजी गीचीअ में न पियो अचे, तुंहिंजी गीचीअ में पए। बाबा, इहो प्रोफेसर पाबोड़ी आ। प्रोफेसर पाबोड़ी? इहो बि को नालो आहे? हाँ बाबा, इहो इन्ही हचा जो नालो आहे। हितां न खौफ में रात जे वगड़े में जॾहिं घरां मां निकती हुयसि त हाँ, उतां भटकी अलाए कीअं एसि ताईं पहुची वियो आहे। माठ कर, रो न, सम्झूं। पर छा बाबा? तूं हाणे ॿाहिरि न निकिरंदी आहे, बंदा छा तोते? बाबा, इहो ज़ुल्म छो थो करे? ॻोठ में कंहिं सहेली रे बि न वञा। न, हे करे न पाबोड़ी खे टारियां या वरी कयांसि पूरो, पोइ निकिरजांइ, न त सॼे ॻोठ में बदनाम थी वेंदासीं। कीअं कयां? छा थियो आहे? फतो त फॾो, न त जॾे जो जॾो। फॾे खां सवा न सुकून आहे न आराम। इहा ॻाल्हि त अॻु में बि कई हुई। कौड़ी यको ॻाल्हि हां ते गुड़ो कयूं बीठी आहे। जन्नत वते एजाज़ सां निकिरण जे संभान में। आस्ते, सुजाग न हुजे। कौड़ी परेशान त आहियां न। परेशान न थी, कौड़ी ॼाणे कम ठाहिण न की ड्राइण। हा, अड़ी कीअं ठाहींदी? अमीर मिलियो हो। पोइ छा पियो चए? चए पियो सदोरी इहा सचल वारी धीअ खपे। पोइ तो छा चयसि? मूं चयोमांसि असां सां माइटी कर। पोइ छा चयईं? राज़ी कयोमांसि, पर पक न ॾिनीमांसि। फतू तेजा ॾे सा न पक छो न ॾिनईसि? सोच में तो सां सलाह चङी आहे। अमीर व्याजी ॾुखियो आहे, फासी पवंदासीं। अलाए कीअं था फासूं। फतू त फॾो, न त जॾे जो जॾो। गंढियांसि तो सोचे सम्झी। अमीर को मूंखां ॾाढो थींदो छा? चुप करे सुम्ही पओ, सुबुह जो ॾिसंदासीं। हा, सॼो ॾींहुं ॻोल्हियोमांसि, न मिलियो। जेसीं ताईं बाबे जो पलांद न कंदुसि न, तेसीं ताईं आराम सां कोन वेहंदुसि। दिलदार, राम कर मुते, न्याणी ते ऐं पाण ते। न्याणी? न्याणी आहे हीअ न्याणी आहे? ख्वारीअ खां तूं टिजां, न त कातर करे कुतनि जी अॻियां उछले छॾियांसि। करण जी लाइ मुते अदा कर मूंखे कातर। अञा ख्वारी खे छा चइबो? साम्हूं थी छोरी बी भला त हाणे ई तो ॿ ध करे पुराए तो वासू फ़कीर जे कब्रिस्तान में। होश कर। दिलदार, पाड़े वारा छा चवंदा? मच्छर जी वियो आहीं। छॾ मूंखे। आदि तूं हल हेॾे। हलो, ॾिसे छा थी? दिलदार, हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। ॿुधाए। मूंखे भाव सम्झी थो या न? भाव त आहीं न, अमड़ हिकिड़ी आ। हिकु मुंहिंजो चयो मन। कहिड़ो? मूं हिकु ॻाल्हि सोची आहे, मञी त चवां। चओ त सही न। मूं पंहिंजे सेठ सां ॻाल्हायो आहे। कहिड़ो सेठ? हू सऊदी वारो। छाजे लाइ? तुंहिंजी वीज़ा लाइ। पासपोर्ट ठाराए ॿई हलिया हलो। ऐं हाजरा? म्यार वारनि खे ॾेई हलंदासीं। मन ठार ॿीहर न चइजांइ, मथां ॾुख थी पवई। तूं भाउ चइबे? अपे जे कातिलनि खे संग ॾियां? पाराट रखी आहे पंहिंजी सलाह, न घुटे मूंखे। गाजन पीर, खंडई खीर, मदद कर पीर, हक नबू फकीर, हक हक। मारमा जी फकीर साईं।
का अटकल सोच न यार। छा लाइ? उन मुंदर लाइ विञाईंसि सिर हणेसि पिट त थिए पूरो। ईअं ई करिणो पवंदो। हणेसि पिट त लॻेसि जुगीअ खे बाहि। बाहि हथ सां लाइणी पवंदसि महरम। हथ सां? हा, फ़क़ीरनि सां पिटाइण, पंहिंजो सिर विञाइण। मुंदर जो कर को बिलो न त थी न वञे क़बर ते कब्ज़ो, त पोइ न मां गादी नशीन न तूं मुजावर। सम्झ त मुंदर वरी न मोटंदो। हा, फ़क़ीरनि सां पिटाइण, पंहिंजो सिर विञाइण। महरम गिराक आयो थी, होशियारी। हक 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 गाजन पीर खंड ऐं खीर। मदद कर पीर, हक नबू फकीर। मां प्रोफेसर पीर बख्श पाबोड़ी है। महरम इनखे जाबलू जिन बि चढ़ियल आहे। हिन जो सरोज थधि में थींदो। थधि में छो फकीर साईं? गर्मी न सही सघंदो, बिल ते मौज कंदो।